नासिन हैदराबाद में नूर मोहम्मद हाई स्कूल जे हॉस्टल जे प्लाट ते कब्ज़े जी कोशिश कई वई आहे ऐं तफ़सील मालूम किता सलीम मलाकान जी। सलीम जी बिल्कुल। हैदराबाद जो नूर मोहम्मद हाई स्कूल इंतहाई तारीख़ी अहमियत वारो स्कूल है। ते नाले वारनि शख्सियतुनि तालीम हासिल कई है। इन तारीख़ी स्कूल जी जेका हॉस्टल है उनजो हिकिड़ो प्लाट है, उन ते कब्ज़ो करण जी ॿीहर कोशिश कई वई है। इन हवाले सां जेको आहे उते जेके माण्हू आहिनि उन्हनि जो चवणु आहे त इन खां अॻु में बि हिकु भेरो पहिरीं बि कब्ज़ो करण जी कोशिश कई वई हुई। अॼु ॿीहर जेको आहे उते कब्ज़े करण जी कोशिश कई वई आहे। इन हवाले सां असांजी जेका नूर मोहम्मद हाई स्कूल जे प्रिंसिपल ताहिर मुग़ल साहब सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन चवणु आहे त कमु बंदि करायो वियो आहे ऐं 1 वॻे जेको आहे समूरनि उस्तादनि खे ऐं इन्हनि खे तलब कयो वियो आहे त जीअं वधीक कार्रवाई करे सघिजे। हिन जो चवणु आहे त कंहिंखे बि हिन तारीख़ी स्कूल जे हॉस्टल जो जेको प्लाट आहे उनखे कब्ज़ो करणु न ॾींदासीं। अच्छा, इन खां अलावा सुभाणे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां अहिड़े अमल जे ख़िलाफ़ एहतिजाज करण जो ऐलान पिणु कयो वियो आहे। ॿुधाए पियो वञे त को कंहिं खाते में कमु कंदड़ जेको क्लर्क आहे उन पारां इन प्लाट ते कब्ज़े जी कोशिश जारी आहे। प्रिंसिपल जो चवणु आहे त कमु बंदि करायो वियो आहे। सुञाण धुरियूं जेके आहिनि उन्हनि लाॻापियल इख्तियारनि खे अपील कई आहे त न सिर्फ़ु इहो जेको थींदड़ कब्ज़ो आहे उनखे ख़तमु करायो वञे, बल्कि कब्ज़े करण जी जेको कोशिश कंदड़ आहे उन ख़िलाफ़ पिणु कार्रवाई कई वञे। जी सलीम, तफ़सील ॾियण जे लाइ अवां जी महिरबानी।